जो क़ौम उजारे जींदो आहे, जो आम उजारे जींदो आहे। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर पक ॾिनी आहे जो सिंध सवारे जींदो आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं धरती टीवी जा जंहिं हिन पुरमसरत मौक़े ते असांजो साथ ॾिनो आहे। अॼोको ॾियारो असांजे लाइ ईद जो ॾियारो आहे ऐं असां तमामु घणा ख़ुशि आहियूं ऐं अॼु असां सभई हिकु सकाफ़ती रंग में रंगजी विया आहियूं। सकाफ़त जेका 5000 साल पुराणे जंहिंजा आसार मुंहिंजे दड़े मां बि असांखे मिलनि था। जीए सिंध साल पुरानी सकाफ़त आहे जंहिंमें मोहबत शुमार थिए थी। असां सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंधी क़ौम खे मोहबती क़ौम आहे। महिरबानी। जीए सिंध जीए लतीफ़। असांखे ॾाढी सिंधी माण्हू ख़ुशी आहे इन करे आया आहियूं। जर के ॾियारे सां तमामु बहितर ख़ुशी जो पुराणो आहे क़दीम में 50 साल खां हली असां ईद मल्हाए रहिया आहियूं। वॾी असांखे ख़ुशी महसूसु थी रही आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे सिंधी अजरक टोपी जे ॾियारे में तमामु दोस्त गॾु थी करे हिन ख़ुशी खे गॾु मल्हाइण था चाहियूं। हिन में सिंधी पठान बलोच या ॿियो केरु न आहे, छो त आउं पाण बलोच आहियां ऐं हिन ख़ुशी में असां सभु गॾु आहियूं। सिंध में रहूं था, सभु सिंधी सॾायूं था। हींअर सभु सिंध में आहियूं ऐं इंशाअल्लाह असां हीअ अजरक टोपी न बल्कि सिंध जे हक़ लाइ हींअर बि नौजवान जाॻिया आहिनि ऐं सिंध जे हक़नि लाइ हींअर विढ़ंदासीं। सिंध जे हक़नि लाइ आख़िरी खून जे आख़िरी क़तरे ताईं हींअर सिंध सुजाग थी चुको आहे। हींअर सिंध उहा सिंध न आहे रही जेको हर को अचे पंहिंजा खीसा भरे हलियो वञे। संबर सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सॼी सिंधी क़ौम जे नाले हिकु पैगाम ॾियणु चाहियां थो त जीअं सिंधी चैनल हिन ॾियारे खे सकाफ़ती ॾियारे खे तालीम पिरायो जे उनवान सां मल्हाए रहिया आहियूं। सॼी क़ौम खे हिन सकाफ़ती ॾियारे ते मुबारकबाद पेश कंदे आहियो। ज़रूरु चवंदुसि त ख़ुदा पंहिंजे बचनि खे पढ़ायो, शऊर हासिलु कयो, सरदारनि भोतारनि मां पंहिंजी जान छॾायो। सकाफ़ती ॾियारे खे अहिड़ो ॾियारो करे मल्हायो त जीअं असांजी सिंधी क़ौम सॼी दुनिया में मशहूरु थी सघे ऐं तरक़ी माणे सघे। असांखे सिंध जो ॾियारो पुरजोश तरीक़े सां मल्हाइणु खपे। सभिनी सिंधियुनि खे हिन ॾियारे जूं मुबारकूं हुजनि ऐं असांखे हीउ ॾियारो ख़ासि तौर ते सिंधियुनि खे मल्हाइणु खपे। सभिनी खे सिंधियुनि खे घुरिजे त अहिड़ा प्रोग्राम मल्हाईंदा रहनि। लतीफ़ सरकार जो हिकिड़ो बैत आहे, उथो सिंधी होशियारु थियो, खणो कुहाड़ू तयारु थियो, क़ौम जो जेको वेरी आहे करणू तंहिंखे ढेरी। अॼो को ॾींहुं जेको आहे सो धरती टीवी जो मां चैनल जो सफ़ा थोराइतो आहियां जे माना पंहिंजो हीउ माना सॼो प्रोग्राम ऐं हीउ छापुरचाक जा जेके बि मीडिया जा जवान आहिनि शाबत आहे। अॼु माना वॾो ईद मल्हायो अथनि। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। ईद जी जहिड़ी ख़ुशी थी आहे। अॼु धरती न्यूज़ वारनि सां गॾु असांजो कयो थो सिंध पंहिंजो सिंध जो ॾियारो वॾे जोश जज़्बे सां सिंध तरक़ी पसंद जे प्लेटफॉर्म तां मल्हाए रहिया आहियूं। असांजी रैली हींअर परमन तरीक़े सां प्रेस क्लब हलंदी, प्रेस क्लब थी वापसि ईंदी। त अॼु 5 डिसंबर असां धरती टीवी न्यूज़ जे ताउन सां झूलण यंग वेलफेयर जे तरफ़ां रैली में शरीक थिया आहियूं ऐं असां सभु जेको आहे न सभु सिंधी आहियूं ऐं असांजी ईद जो ॾींहुं आहे हिनखे असां पुरजोश तरीक़े सां मल्हाईंदासीं। सकाफ़त 5000 साल पुरानी आहे ऐं सकाफ़त हर साल असां मल्हाईंदा आहियूं। सिंध जी जेके बि मेरी अखि ॾिसंदा उन्हनि खे अखियूं कढी वेंदा। जीअं